सब्सक्राइब कयो मुझे चैनल के ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कहिड़ा हाल आहिनि दोस्तों? उमेद कयां सभु ठीकु ठाक हूंदा। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु वीडियो अपलोड करे रहिया आहियूं। सो अॼोके वीडियो में तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त तव्हां जैज़ जे सिम ते फ्री इंटरनेट कीअं हलाए सघो था। आउं ॿुधाईंदुसि न, ॿुधायां तो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं जेकॾहिं असांजे चैनल ते तव्हां नवां आया आहियो त सब्सक्राइब कोन कंदो छा? करे वठो, असां अहिड़ा ई वीडियो अपलोड कंदा आहियूं। सो मां उमेद थो कयां तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वरितो हूंदो ऐं वीडियो खे बि लाइक करे वरितो हूंदो। सो अचो त वीडियो खे शुरू कयूं था। हिन वीडियो में तव्हांखे मां 3 तरीक़ा ॿुधाईंदुसि जंहिंमें तव्हां वटि को न को लाज़मी फ्री में वर्क कंदो। सो सभ खां पहिरीं हलूं था हिकु VPN आहे मूं वटि, उनजी लिंक तव्हांखे मिली वेंदी डिस्क्रिप्शन में। जेकॾहिं तव्हांखे डिस्क्रिप्शन जी ख़बर न आहे त पोइ जी डिस्क्रिप्शन तव्हां जेको वीडियो ॾिसो पिया हिन जो जेको टाइटल आहे, जेको फ्री इंटरनेट वारो जैज़ जे सिम वारो, तव्हां जीअं ई क्लिक कंदा त हेठि तव्हांखे ऐप लिंक नज़र ईंदो, तव्हां डाउनलोड करे वठो। ऐं उन खां पोइ हिन कंदासीं ओपन, ऐं जीअं ई ओपन कंदासीं त कुझु हिन तरह जो इंटरफेस ईंदो ऐं कुझु बि लोडिंग थींदो। जीअं ई लोडिंग थिए तव्हांखे मां अॻियां प्रोसेस सॼो सम्झाईंदो। ठीकु आहे, तव्हांखे हिते सिर्फ़ु बटन चालू करिणो आहे। जीअं तव्हांखां हिन तरह जो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो, तव्हां ॾिसी सघो था। तव्हां बटन चालू कंदा ऐं हिते ओके करे क्लिक करियो ऐं उन खां पोइ तव्हां वटि जेको आहे सो कनेक्ट थी वेंदो। ठीकु आहे, सो तव्हां वटि कुझु MB हुजणु लाज़मी आहिनि। मिसाल तौरु 20-25 MB हूंदी तॾहिं बि कमु थी वेंदो, बाक़ी बिना MB जे ही हरगिज़ कनेक्ट कोन थींदो। सो हुते यूट्यूब ॾिसूं था त असां वटि वर्क करे थो कोन करे। सो सभ खां पहिरीं हिते प्रूफ ॾिसूं था त यूट्यूब असां वटि फ्री में हले थो या कोन नथो हले। सो मूं वटि पैकेज कोन्हे फ़िलहालु। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त जैज़ जे फ्री इंटरनेट हली रहियो आहे। सो हुन लाइ छा करिणो आहे, तव्हांखे जैज़ वर्ल्ड ऐप डाउनलोड करिणो आहे। उन मां तव्हांखे डेली कुझु न कुझु MB लाज़मी करणी पवंदी जंहिंसां ही कनेक्ट थींदो। ठीकु आहे, तव्हां जैज़ वर्ल्ड ऐप ई इंस्टॉल करे हिन मां MB खणी सघो था। सो हिन जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾियण जी ज़रूरत न आहे। तव्हां ॾिसी सघो था डेली हिन मां हासिलु करे सघो था, डेली रिवॉर्ड मां। सो तव्हांखे ही पाण वटि इंस्टॉल करे रखिणो आहे। ऐं हुन खां हिकिड़ो कोड मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंमां मूंखे हींअर बि 6000 MB बिल्कुलु मुफ़्त मिली आहे। सो कहिड़ो कोड आहे? उहो कोड इहा आहे *5511। ही कोड तव्हां जैज़ वर्ल्ड जे सिम ते लॻायो, तव्हां वटि बिल्कुलु फ्री में 6000 SMS, 6000 MB, 3000 SMS ताईं 3000 मिंट मिलंदा। सो इहा ई जेको वीडियो मां उमेद कयां थो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं तव्हांखे हिन मां फ़ाइदो मिलंदो। सो वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल टेक इन सिंधी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं जेतिरो थी सघे हिन वीडियो खे अॻियां शेयर कंदा। महिरबानी।